अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आम है आमादी तहीम अमा सभी लिसनरन के धरती टीवी ऐसो मीडिया ग्रुप पारा सकाफत यारे जो लख लख वधाई शामिल तबासी हेडलाइंस। सारन मखा मंजिले इश्क जे चंद तारन मखा काफी जी हर कधिया जे किनारन मखा दुश्मन सिंध के पाही सुर के पई सिंध मुर के पई सिंध मुर के पई सिंध मुर के पई सिंध मर के पई। सिंधु तहसीब की शानदार सकाफत से प्याज इजहार तौर सकाफत जो दिहाड़ों मिलाए पियो वञे। धरती टीवी रोजानी सोप जे सर ते इंतराइस में सवारों जिसरे है सकाफती कौमी ईद मिलाइण लाइ कराची का कश्मीर एकेटी बंदर का कायुंजर ताईं नंढन वॾनि शहरनि में सकाफती प्रोग्राम रखियल। सूबाई राजधानी समेत सिंध जे कुंजकुच ऐं जंग में सकाफत जा अनदेखी रंग चरखी पिया। वस्ती भण गीतन जी गुंजार कौमी सकाफती काज जी मुख्य तकरीब मंझंदि जो कराची प्रेस क्लब वारो शुरू थींदी। हैदराबाद सदख लाड़काऊ नवाबशाह मीरपुर खास में तकरीबूं थींदियूं। कंबर शहदादपुर दादू हाला शिकारपुर खैरपुर नौशरो फिरोज गोटकी कंदकोट ऐं ॿिनि शहरनि में रैलियूं कढियूं वेंदियूं। जैबाबाद वतीन सिजावल ठट्टो उमरकोट मिठी समेत नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में सकाफती प्रोग्राम रखियल। प्रोग्रामन में मोइंज दड़े जी कदीम ऐं अज़ीम सकाफत के भेटा पेश करे वतन वासिन पारां सिंध जी तरक्की ऐं खुशहाली लाइ तालीम के हथी ॾियण जो वचन कयो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सिंधी सकाफत जे दिहाड़े के मौके ते सिंध वासिन समेत पूरी कौम के वाधायूं। बिलावल हाउस मीडिया सेल मां जारी कयल बयान मौजूद पीपी चेयरमैन पंहिंजे पैगाम में चयो आहे सिंध जी सकाफत इंसानी तारीख़ की एक अज़ीम तहज़ीब जो अक्स ऐं तसलसल आहे। सिंध जा माण्हू तारीख़ी तौर बहादुर रवादारी पसंद मेहमान नवाज़ी ऐं वॾे दिल जा मालिक रहिया आहिनि। सकाफती दिहाड़ा मिलाइण सां मुआशरे में भाईचारी खे हथी मिले थी। सब एक जड़ा लाड़ा पिण सघा रखींदा आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो आहे पाकिस्तान जे हर सूबे ऐं इलाइक़े जी सकाफत एक अलग सुञाणप ऐं अहमियत आहे। पाकिस्तान जे नौजवाननि खे पंहिंजी सकाफत विरसे खे आलमी सतह ते उजागर करण लाइ सरवाणी वारो किरदार अदा करणु घुरिजे। सिंध जे यूनिवर्सिटी तकरीबूं मचकचरियूं एराग रिहाजूं महफ़िलूं मुनक़िद। उताखण शादी हालन मैदान इचरांदे सकाफती मेड़ा का सकाफती बेस पेरियन रस्तन ते नौजवानन जो गश्त। कराची जे आर्ट्स काउंसिल में सिंध जर्नलिस्ट काउंसिल पारां तकरीब मुनक़िद। बदीन में शीदी एक्टिव कमेटी पारां कढियल सकाफती रैली शाहनवाज चौक खां मुख़्तलिफ़ चौकनि तां थींदी ऐवानी सहाफ़त पहुती। शीदी कम्युनिटी सां तालुक़ रखंदड़ नौजवाननि मोहम्मद शाह का नौशेरू ते ज़बरदस्त झूमर। लाड़काऊ जी सिचल कॉलोनी रिंदगोट में मचकचरी में मौसीकी की महफिल। जोही में कोटायल मचकचरी में दादन समेत सियासी समाजी अखबार ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत। नवाबशाह में सकाफती रैली कढी मौसीकी की महफिल रचाई वई। ट्वेल में सकाफती प्रोग्राम सूफिन जी सरजमीन कलंदर जी नगरी सेवण में सकाफत जा गुलाब निकरी पिया। गोठ करमपुर में मचकचरी सुगड़न अदीबन शायरन ऐं फनकारन सूफी कौमी गीत गाए वाह कराए छॾी। सागर बरसां शामी पंवर गोठ में मचकचरी सकाफती रंग निर्वाह। सिजावल में कोठायल सकाफती प्रोग्राम में शहरनि जी वॾे अंग में शिरकत। गाज़ियाबाद में सकाफती प्रोग्राम मुनक़िद।
अबाणी बोली, मुजड़ी अबाणी बोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तंहिं तां ॿारियां, जंहिंमें ॾिनी मूंखे, जंहिंमें ॾिनी मूंखे, ईखे में माउलोली, सिंधी अबाणी बोली, मुजड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। धरती टीवी रोज़ानी सोप पारां इंफ्राइज समारोह जे सिरिश्ते ऐलानियल सक़ाफ़त ॾियारी मल्हाइण लाइ तालीमी इदारा सक़ाफ़ती रंगनि सां सिंगार थी विया। कोटड़ी जे साइड मुस्लिम टाउन वारे इलाइक़े जे स्कूल में सक़ाफ़ती तक़रीब मुनक़िद। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां टेबलो स्पिन पेश। नएं देरे जे ख़ानगी स्कूल में सिंधी रस्मनि ते शादी बाबति टेबलो पेश। नंदर पाकर वरसा गोल्डन में टेबलो पेश करण सां गॾोगॾु राजस्थानी ठांडिया रांदि ते रक़्स। शीदाबाद जी गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में शानदार सक़ाफ़ती तक़रीब मुनक़िद। गोसपुर जे मेन प्राइमरी स्कूल में कोठायल सक़ाफ़ती तक़रीब में ॿारनि पारां धरती के भेटा पेश। करोंडी जे ख़ानगी कॉलेज में सक़ाफ़ती तक़रीब। सिंध अमर सां मोहब्बत जो इज़हार। दादकारी मीरपुर माथेलो लालू नाइक ऐं मीरवा गोसाणी जे तालीमी इदारनि में बि ख़ूबसूरत प्रोग्राम मुनक़िद। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी सिंधी सक़ाफ़त ते रोशनी विधी ऐं सिंधी सक़ाफ़त गीतनि ते जुमियो पाए प्रोग्राम खे चार चंड लॻाए छॾिया। सिंध सक़ाफ़त के ज़ियारनि लाइ कराची में सीवियो ते शानदार कार रैली। अक्सा केंद्र जमाली से अगवाणी में सीवियो कार रैली कढी वई। अशरफूं ओढल ऐं सिंधी टोपियूं पहिरियल माण्हुनि पारां शहरियुनि खे सिंधी सक़ाफ़त ऐं अमन जो पैगाम ॾिनो वियो। Sindh is a land of mystics, Sufis, poets, and saints. The people of this land have created an inclusive and tolerant society. On this great cultural day, the United States wishes prosperity and peace to the people of Sindh and Pakistan. Sindhajo Sakafati Deharo Mubarak Hoje. I wish you all a very happy Sindh Culture Day. अमेरिकी काउंसिल मार्क इस्टो पारां सिंध जी सक़ाफ़ती ॾियारे ते सिंध वासियुनि समेत पूरी पाकिस्तान जे अवाम खे वाधायूं। मुल्क ऐं अमन ख़ुशहाली लाइ बि ख़्वाहिशुनि जो इज़हार। अबूरी खैरपुर रियासत जो कोडेची किलो मेहराणो पेस महल ऐं बालीअ जो अछो महल सिंध जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त जी उन्हाड़ बणियल। सॼो साल तोड़े पड़े जा सियाह तारीख़ी मागनि ते पहुची सिंध जी सक़ाफ़त खां रोशनास थियनि था। सिंधी सक़ाफ़ती ॾियारे जे मौक़े ते क़दीमी मागनि ते माण्हुनि जी रश। लाहौर के N130 ते सिमी चूंड लाइ पोलिंग शुरू। बिना साई जे 5 वॻे ताईं जारी रहंदी। पीपल्स पार्टी जे उम्मीदवार चौधरी असलम गिल ऐं नून लीग जे परवेज़ मलिक समेत 11 उम्मीदवार मैदान में लथल। सिक्योरिटी लाइ 2000 खां वधीक पुलिस एहलकार मुक़रर। रेंजर्स एहलकार बि गश्त कंदा। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 6 मरीज़ हयातूं में वेठा। NCOC पारां वधीक 72 नवनि केसनि जी तस्दीक। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 2.8% रही। सॼे मुल्क में वायरस में मुब्तला 854 माण्हुनि जी हालत गंभीर थी वई।
यूरोपीय यूनियन पारां पाकिस्तान में इंसानी हक़नि जी सूरतहाल ते ॻणतीअ ज़ाहिर। यूरोपीय यूनियन मॉइस्चर पाकिस्तान में ताज़ी मज़हबी इंतापसंदी ऐं अणसाब ते ॻणती आहे। जबरी मुशक़ूं तशद्दुद ऐं इंसाफ़ हासिल करण रंडकूं क़बूल नाहे। पाकिस्तान में इज़हार इंसाफ़ जी आज़ादी ते पाबंदियुनि ते ॻणतीअ जो इज़हार। इंडोनेशिया 6 माउंट चंद्र में गिरंदड़ सिविल फाटी पियो। 13 ॼणा फ़ौत, 41 ज़ख़्मी। फ़ौतुनि में वाध जो ख़दशो।